मीरपुर खास ज़िले में ज़िले तोड़े पुलिस इंतजामिया पारां SOPs ते अमल न कराइण सबबि आलमी विबा कोरोना के केसनि में मुसलसिल इज़ाफ़ो थी रहियो आहे। हिक ॾींहुं अॻु ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 228 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं हुयूं, जिन मां 26 ॼणनि जूं कोरोना जूं रिपोर्ट्स मुसबत अची वयूं आहिनि, जंहिं बाद ज़िले में अंग वधी 681 थी वियो आहे। आलमी विबा सबबि 9 ॼणा फोत थी चुका आहिनि। वेंटिलेटर की सहूलियत न हुजण सबबि मुतासिरनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। उन हवाले सां DSO मुश्ताक शाह जो चवणु हो त अवाम जी बेहतियाती सबबि कोरोना के केसिस में इज़ाफ़ो थी रहियो आहे, जॾहिं त 24 कलाकनि अंदरि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 228 माण्हुनि जूं टेस्टूं कयूं वयूं, जंहिंमें 26 ॼणनि खे कोरोना की तस्दीक थी आहे। हिन वक़्त ताईं ज़िले में 9 ॼणा कोरोना सबबि फोत थी चुका आहिनि। हुन चयो त कोरोना के केसनि में लोकल सितर ते ट्रांसमिशन गणती जोॻो अमल आहे, जॾहिं त कोरोना के केसनि में इज़ाफ़े सबबि सुॼाणंदड़नि हुकूमत खां मुतालबो कयो त हालतूं ख़राब थी रहियूं आहिनि। मीरपुर खास में तमाम जल्द वेंटिलेटर ॾिना वञनि ऐं शहर में सख्त लॉकडाउन कयो वञे। ब्यूरो रिपोर्ट साजिद सोलंकी, सिंध सोशल न्यूज़, मीरपुर खास।